नाज़रीन समारोह में खबर ॾींदा समारोह सऊदी हुकूमत पारां आयल रमज़ान राशन बदनज़मी जो शिकार। मुसलमाननि जे बदिले हिंदू औरतुनि खे रवेनो खाधो ज़रिए राशन ॾियण जो इंकशाफ। मुस्तहिक़ मुसलमान औरतुनि पारां प्रेस क्लब समारोह ते धायो। समारोह जे रवेन्या कॉम्प्लेक्स में सऊदी हुकूमत हयात फाउंडेशन मार्फत ॾिनल रमज़ान राशन मुसलमाननि जे बदिले हिंदू औरतुनि खे ॾियण ख़िलाफ़ समारोह प्रेस क्लब समारोह अॻियां औरतुनि नसरीन हवा ज़ाल हाशिम बेवा हलीमा सुरे खीर बाई गुलाम फातिमा ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां ग़रीब मुस्तहिक़ आहियूं। रमज़ान जे भलारे महीने में सऊदी मां आयल NGOs जो राशन वॾेरनि ज़मींदारनि मार्फत मनपसंद माण्हुनि खे टोकन ज़रिए ॾिनो पियो वञे। औरतुनि वधीक चयो त असांजे साम्हूं हिंदू औरतूं राशन जा कटा कार्टून खणी वञी रहिया आहिनि, मगर असां मुस्तहिक़ औरतुनि खे राशन नथो ॾिनो वञे। हयात फाउंडेशन ऐं लाॻापियल इदारा नोटिस वठनि। रिपोर्ट अली मोहम्मद शीदी, अमल न्यूज़ समारोह।